बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो घोटकी न्यूज़। मां आहियां तव्हांजो भाउ मुजाहिद सखी जान। मां सां गॾु ही दोस्त वेठो आहे। छा नालो ॿुधायो साईं? मोहम्मद यासीन ओगाई, ॻोठ मिठण ओगाई, लॻ घोटकी। अचो त साईं सां ॻाल्हि ॿोल कयूं। जो छा मसइलो आहे साईं? छा मसइलो आहे ॿुधाइजो तव्हां। सर असांजी इहो बरसाति 2022 में हुई। 2022 जी बरसाति दौरान मुंहिंजे घर जी सर्वे कई वई हुई। उन में मुंहिंजो घरु मंज़ूरु थियो, जंहिंमें मुंहिंजे वालिद साहब जो नालो आयो हुयो। उन में वालिद साहब खे पहिरीं किस्त 75,000 मिली। उन खां बाद जेको आहे वालिद साहब फौत थी वियो। उनखे तक़रीबन 6 महीना थी विया आहिनि। मां जॾहिं बैंक आयुमि, बैंक वारनि चयो त तुंहिंजी किस्त आई आहे ऐं वालिद साहब खे अठी अच ऐं वठी वञ पंहिंजी किस्त। मां चयो साईं वालिद साहब त मुंहिंजो फौत थी वियो आहे, पोइ जेको आहे जेको तरीक़ेकार आहे तव्हां मूंखे ॿुधायो। पोइ उन्हनि मूंखे चयो त डेथ सर्टिफिकेट ऐं FRC ऐं लीगल हीयर सर्टिफिकेट जेको आहे कोर्ट बि ॾींदी आहे, मुख़्तियारकार साहब बि ॾींदो आहे। पोइ मां सभई कागज़ पूरा कया त मूंखे चयईं त हाणे हीअं कर, सभिनि खां घर भातियुनि खां सयूं वठी अच सिंध बैंक मैनेजर राशिद बुल्लो, त मां तोखे पैसा थो ॾियां। मां जॾहिं सभिनि खां सयूं ऐं सभिनि जूं घर भातियुनि जूं कापियूं खणी आयुमि त मूंखे चयईं हाणे हीअं कर 50,000 तुंहिंजो 50 मुंहिंजो। मां साईं ॾींदे त तुंहिंजो कमु थींदो, न त न थींदो। मां साईं मां ग़रीब माण्हू आहियां, मूंखे घर जा पैसा आहिनि ऐं मूंखे घर ॿचिड़नि जे लाइ ठाराइणो आहे ऐं मां 50,000 त तव्हांखे कोन ॾींदुमि। चई सभिनि खां वठूं त छा थियो? कुझु ई न थियो साईं, अञा ताईं मूंखे पैसा न मिलिया। तव्हांजे वालिद साहब खे किस्त मिली, उन में असां DPC बाक़ी किस्तियूं तव्हांखे नथियूं मिलनि। DPC मां उन में हणाई, जेकी 75,000 किस्त मिली उन मां DPC विझराई। ॿी किस्त मुंहिंजी आई पई आहे, जंहिंखे 7 महीना थी विया आहिनि। राशिद बुल्लो नथो ॾे, छाजे करे जो मूंखे रिश्वत ॾे त ॾियां। जी हाँ, मोहम्मद यासीन ओगाई। अफ़सोस सद अफ़सोस, वज़ीर आला सिंध मुराद अली शाह साहब खे असां अपील कयूं था, पीपल्स पार्टी जी तमामु क़यादत खे ॿुधाइणु चाहियूं था, अफ़सोस सद अफ़सोस। ही आहे मोहम्मद यासीन ओगाई, जेको घोटकी लॻ कारे घट ते वेठल आहे, ॻोठ मिठण ओगाई, जंहिंजो तव्हां हिकु किसो ऐं वाक़ियो ॿुधो त जंहिंखे बैंक जो मैनेजर जेको आहे उनखे पैसा नथो ॾे, इहो चई करे हुनखो जेके हुन कागज़ात ठाराया शइ त हुनखो ज़मीन जो खातो कराइणु चाहे पियो। वॾी हिकु ज़ुल्म जी इंतिहा आहे। असां आला अमलदारनि खे अपील कयूं था त ख़ुदारा एॾो ज़ुल्म अवाम सां न कयो, मथां ख़ुदा जी ज़ात बि अथव, ईअं न त रब ॾमरजी पए मथां तव्हां खां इहे कसरा न निकिरी वञनि। असां अपील कयूं था दोस्तनि खे, सोशल मीडिया जे दोस्तनि खे, ख़ुदारा अचो गॾिजी करे मज़लूमनि जी हिमायत आवाज़ बुलंद कयो। हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो त जीअं असांजो हीउ वीडियो बिलावल ताईं पहुचे, वज़ीर आला ताईं पहुचे, ज़रदारी ताईं पहुचे ऐं असांजो चीफ ऑफ आर्मी साहब खे बि असां अपील कयूं था त ख़ुदारा सिंध जे अंदरि एॾो वॾो ज़ुल्म हले थो जो हिकु मिसकीन जो वालिद साहब फौत थी वियो, हिकु किस्त मिली आहे, बाक़ी किस्तुनि जे लाइ हुनखे दर जा धिका खाराइण खां पोइ बि बैंक जो जेको मैनेजर आहे उहो हिन खां जेका ॻौरी रिश्वत घुरी रहियो आहे, जेको तव्हां पंहिंजे उन मालिक जे वातां ॿुधो, उन जी ज़बाने ॿुधो त इहो वॾो हिकु ज़ुल्म आहे। इहो ज़ुल्म जेकॾहिं रहंदो त मथां ख़ुदा जो अज़ाब न अची वञे असांजे मथां वरी ॿीहर बि।